अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पवन हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर थियणु प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा। अॼु जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा मीज़ल्स ऐं रुबेला वायरस बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहो मीज़ल्स या उरड़ी छा आहे, रुबेला वायरस छा आहे, छा इहे ॿई हिकिड़े कंहिं वायरस जो नाला आहिनि या इहे ॿ अलॻि अलॻि बीमारियूं आहिनि। छो त सिंध में या असांजे हिन मुल्क में कुझु उरड़ीअ जा ऐं कुझु रुबेला जा केसिस या बीमारी ॿारनि में थी रही आहे। त असां इहा ॻाल्हि ॿोल कंदासीं त MMR मम्स मीज़ल्स रुबेला आहे छा, इहे वायरस साॻिया आहिनि या अलॻि अलॻि आहिनि। इहे बीमारी अॻे असां वटि हुई जा हाणे वधी रही आहे। जेकॾहिं उरड़ी आहे त उनखे कंट्रोल कीअं करे सघिजे थो, जेकॾहिं रुबेला वायरस मौजूदु आहे त उनखे रोके कीअं सघिजे थो, उनजो इलाजु कहिड़ो आहे, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। इन्हनि सभिनी जेके बीमारियुनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी, जेके पाण कंसल्टेंट फिज़िशियन आहे डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। डॉक्टर अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? ठीकु ठाक। अमानुल्लाह अब्बासी, इंसान ज़िंदा आहे त बीमारियूं बि दुनिया में आहिनि मुख़्तलिफ़, पर असां वटि हिकिड़ो वैक्सीन बि नाले सां ईंदी आहे या हिकिड़ो टीको हूंदो आहे जंहिंजो नालो ई MMR आहे, मम्स मीज़ल्स रुबेला। पर अॼुकल्ह कुझु बीमारी जा इतला पिया मिलनि त मीज़ल्स या उरड़ी बि असांजे सिंध में तमामु घणी आहे, पर कुझु रुबेला जा बि केसिस आहिनि। त सभ खां पहिरीं असांखे इहो ॿुधायो त इहो MMR आहे छा, या मम्स मीज़ल्स रुबेला या हिकिड़ी फैमिली आहे, हिकिड़ी बीमारी आहे, या इहे मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि? वाहिद साहब, इन टिनी खे गॾे हिक ई जॻह ते इन जे करे बयानु कयो वेंदो आहे जो इन में जेको ख़ासि जेके शयूं आहिनि त इहे हिक ई वायरस जी फैमिली सां तालुक़ु रखनि थियूं, जेके असां पैरामाइक्सो वायरस चवंदा आहियूं। पैरामाइक्सो वायरस जी इहा फैमिली आहे जंहिंजो अलमोस्ट कैरेक्टरिस्टिक फीचर तक़रीबन अलमोस्ट रिसेंबल कंदियूं आहिनि। पोइ कॾहिं इहो डिफ़िकल्ट थी वेंदो आहे क्लिनिकली त असां हिननि खे क्लिनिकल बुनियाद ते यानी ऑन द एग्ज़ामिनेशन जंहिंखे असां चऊं त इन्हनि खे को डिफ्रेंशिएट करे सघिजे। ऐं इन जे करे ई छो त इहा हिकिड़ी फैमिली आहे, इन जा वायरस बि हिकिड़ी फैमिली में ई आहिनि, त इन्हनि जूं जेके वैक्सीन तयारु कई वई उहा बि हिकिड़ी, मतिलबु उन में टिनी खे हिक ई वैक्सीन में शामिलु कयो वियो। ऐं उहा वैक्सीन जेकी आहे बे इंतिहा ज़रूरी आहे। ऐं पहिरें दौर में जॾहिं वैक्सीन इहा अवेलेबल न हुई त इहे डिज़ीज़िस एॾियूं कॉमन हुयूं जंहिंजे करे मल्टीपल डेथ्स थींदा हुआ। पर जॾहिं खां इहा वैक्सीन अची वई त काफ़ी मिलियन डेथ्स जेके आहिनि पूरे वर्ल्ड वाइड हर मुल्क में इन वैक्सीन जे अचण सां, इन जे इंट्रोड्यूस सां इहे सभु जेके डेथ आहिनि अलमोस्ट कंट्रोल थी वियूं। असांजे मुआशिरे में स्पेशली जेकॾहिं आउं पाकिस्तान जी ॻाल्हि कयां त EPI प्रोग्राम त तव्हां ॿुधो हूंदो, सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां, चीफ मिनिस्टर प्रोग्राम जे बि तरफ़ां, ओवरऑल सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां इहे जेके प्रोग्राम्स आहिनि इन में वैक्सीन अवेलेबल हूंदी आहे। ऐं असांजे ॻोठनि में इहो हिकिड़ो प्रॉब्लम आहे त MMR जी जेकी वैक्सीन आहे अमूमन जेके औरतूं उते मौजूदु आहिनि ॻोठनि में, उहे इन वैक्सीन खे घणी लिफ्ट न कराईंदियूं आहिनि। चवंदियूं आहिनि त असां जेकॾहिं वैक्सीन लॻाराईंदासूं ॿारनि खे त उहे बीमार थींदा उल्टा। सो नो डाउट इन में जॾहिं वैक्सीन तव्हां लॻाईंदो इनिशियल हल्को फुल्को बुखार ज़रूरु थींदो आहे, पर इन जो इहो मक़सदु न आहे हिकिड़ी जेकी एग्रेसिव डिज़ीज़ अचे थी फ्यूचर में, जेकी वक़्त ते जेकॾहिं उनजो इलाजु सुठो न ॾिनो वञे या सपोर्टिव थेरेपी बेस्ड न हुजे त उहा हिकु ख़ुदा न ख़ास्ता मौत जो कारण बणिजी सघिजे थी। इहा सिंपल वैक्सीन लॻाइण उन जे करे जेको बुखार आहे उहो कोई ख़तरनाक न आहे, उन में को एॾो मसइलो न आहे। सो इहे टई फैमिलीज़ जेके आहिनि मीज़ल्स मम्स ऐं रुबेला वायरस हिकिड़ी फैमिली सां वास्तो रखनि था, हिक ई जी वैक्सीन आहे। ऐं वैक्सीन प्रोग्राम हर ॻोठ घर घर दर दर ते हुजणु खपे, छो त ॿार हर घर में पैदा थियनि था ऐं उन हर घर खे इन ॻाल्हि जी ओरिएंटेशन ऐं इन ॻाल्हि जी पूरी तरह सां ॼाण हुजणु खपे त इन सिंपल वैक्सीन लॻाइण सां असांजा केतिरा भला थी सघनि था। अच्छा, मूंखे थोरो अॻिते वधाए, जेकॾहिं रुबेला वायरस जी ॻाल्हि करियूं त पाण रुबेला वायरस आहे छा, थोरो उन जे बारे में मुंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो। रुबेला वायरस जीअं मां अर्ज़ु कयो त इहो पैरामैक्सो वायरस फैमिली सां वास्तो रखे थो। ऐं इहो एनवायरमेंट जेको आहे तव्हांजो इन में मौजूदु आहे, जीअं एयर आहे, जीअं एयर ड्रॉपलेट्स आहिनि, हुन में जेकॾहिं वाटर ड्रॉपलेट्स आहिनि, तव्हांजो नोज़ आहे स्नीज़िंग थिए थी या थ्रोट आहे, तव्हां ॻाल्हायो था तव्हांजी बाफ़ निकिरे थी, उन में जेके ड्रॉपलेट्स अचनि था, या सलाइवा आहे तव्हांजी थुक जंहिंखे असां चऊं, या अखियुनि जा ई ॻोढ़ा आहिनि, इहे या वरी यूरिन आहे। सो इहे जेके बॉडी फ्लूइड्स आहिनि इन में इहा मौजूदु हुजे थी। ऐं इहा हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू खे बि लॻी सघे थी,
हिकिड़े ॿारड़े खां ॿिए ॿारड़े खे बि लॻी सघे थी। सो इहो हिकु वायरस जेको आहे सो बॉडी में पूरी तरह सां फैलिजी वेंदो आहे। एंट्री पॉइंट इन जी बॉडी में या त नोज़ हूंदो या माउथ हूंदो, अमूमन नोज़ हूंदो आहे, नोज़ जे थ्रू अंदरि वेंदी आहे। जॾहिं नोज़ में वेंदी आहे त हिते रनाइटिस कराईंदी आहे, जंहिंजे करे स्नीज़िंग ज़ुकाम जंहिंखे तव्हां ॿुधो हूंदो शिकूं ऐं हे हो, इहो अॻिते वञी वरी थ्रोट में हलियो वेंदो, जंहिंजे करे इहो फेरेंजाइटिस ऐं जेको आहे सो टॉन्सिलाइटिस वग़ैरह इहो कराईंदो। अंदरां तव्हां ईस्टाचन ट्यूब हूंदो आहे जेको ईयर में वञे थो, उनजो ओटाइटिस मीडिया उनखे इन्वॉल्व करे सघे थो। जेकॾहिं हेठि लही अचे त तव्हांजा इहे सर्वाइकल लिम्फ नोड नंढियूं नंढियूं ॻोढ़ियूं ठाहे सघे थो, जेके स्पेशली वाहिद साहिबु हिन में हिकिड़ो ॿियो अर्ज़ु रखंदुसि त रुबेला जी ॻाल्हि थी हले। हिन में पोस्टीरियर जेको सर्वाइकल चेन आहे यानी पोएं पासे ॻिचीअ जे, इहा वधीक इहे ग्लैंड इन्वॉल्व थींदा आहिनि एज़ कम्पेयर टू अॻिएं पासे खां। इहा हिकिड़ी ॾाढी कैरेक्टरिस्टिक फीचर हूंदी आहे। रुबेला वायरस दुनिया में, सॼी दुनिया में मौजूदु? बिल्कुलु, इट इज़ प्रेज़ेंट इन ऑल ओवर द वर्ल्ड। हिन में को बि इन जी का ख़ासि सीज़न आहे, सर्दी गर्मी केॾी महिल थींदो आहे, कहिड़े इलाइक़नि में थींदो आहे? इहो यूजुअली इट कैन अकर इन एवरी, मतिलबु हर मौसम में इहो थींदो आहे ऐं कोई रिज़र्वेशन न आहे। पर उहे एरियाज़ जेके मेल एरियाज़ हूंदियूं जिते सफ़ाई सुथराई सही जेको स्टरलाइज़ेशन या कोई प्रॉपर मैनेजमेंट न आहे, त उन एरिया में इन जी वधीक ग्रोथ थी सघे थी पई। ऐं ॿियो इहो जेको वायरस आहे स्पेशली हिकिड़े माण्हू खां ॿिए हाईली कंटाजियस वायरसिस चइबा आहिनि इहे। हिन में कुझु वक़्तु अॻु जी ॻाल्हि जो आहे, इहो 1997 जी ॻाल्हि मां तव्हांखे थोरो अर्ज़ु करे वञा त ब्राज़ील में इन जो एतिरो आउटब्रेक थियो त तक़रीबन रुबेला वायरस जो, जंहिंमें तक़रीबन 70,000 खां वधीक डेथ्स थियूं। ऐं अहिड़े नमूने सां ओस्लो में थी, ओसो पालो में थी, मुख़्तलिफ़ जेके कंट्रीज़ आहिनि। मतिलबु आहे कि इहो चई सघिजे थो त इहा हिकिड़ी अहिड़ी डिज़ीज़ आहे जेकी दुनिया जी हर कुंड कश में थींदी आहे। इहे वायरसिस सॼे ऑल ओवर द वर्ल्ड इहे प्रेज़ेंट आहिनि, इहे जेके रुबेला वायरस चइजे। ऐं रुबेला वायरस में जीअं इन्वॉल्व कंदो बॉडी खे त इहो आहिस्ता आहिस्ता प्रोसीड थींदो आहे। अच्छा, कीअं ख़बर पए जेके रुबेला वायरस आहे कंहिं ॿार खे लॻो कंहिं वॾे खे लॻो, त शुरूआती के साइन सिम्पटम के निशानियूं कीअं ख़बर पए, माना उनजी प्रेज़ेंटेशन छा हूंदी? वाहिद साहिबु एक्चुअली मां जीअं अर्ज़ु कयो त MMR जेके टई वायरसिस आहिनि इन्हनि जूं ऑलमोस्ट प्रेज़ेंटेशन्स हिकु जहिड़ियूं ई हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं इहो डिफ़िकल्ट थींदो आहे त असां ॿिनि कंहिंखे कीअं डिफ्रेंशिएट कयूं। क्लिनिकल ॻाल्हि थो कयां, ऑन द एग्ज़ामिनेशन, लेबॉरेटरी जी ॻाल्हि अञा पाण न कई आहे। उन में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांजी हेल्प कंदियूं, तव्हांजी मदद कंदियूं। हाणे उन शइ में जेकी जीअं आउं रखां हिकिड़े पासे ते मीज़ल्स खे ऐं ॿिए पासे ते आउं रखां रुबेला खे, त पहिरीं ॻाल्हि इहा त ॿई नोज़ खे इन्वॉल्व कंदा, ॿई जेको आहे ज़ुकाम कराईंदा ऐं शिकूं कराईंदा, ॿई थ्रोट खे इन्वॉल्व कंदा, ॿई जेके आहिनि रेस्पिरेटरी सिस्टम जेको असां साह जो सरिश्तो आहे उनखे या कनि, ॿई इन्वॉल्व कंदा। हाणे फ़र्क़ु कहिड़ो थींदो? फ़र्क़ु इहो थींदो हिकु खां ॿिनि ॾींहंनि जे अंदरि इहे जेके कन आहिनि इन्हनि कननि जे पुठियां रेश अचणु शुरू थींदा आहिनि। इहा रेश कननि जे पुठियां जेके इनिशियली स्टार्ट थींदा आहिनि इहे मीज़ल्स में थींदा आहिनि, इहे रुबेला में न थींदा। यानी बिहाइंड द ईयर तव्हां कन थोरो हीअं करे ॾिसी था त हिते तव्हांखे पूरी हिकिड़ी रेडनेस नज़र ईंदी ऐं क्लियर कट रेडनेस हूंदी आहे। इनिशियली पिन पॉइंट जीअं तव्हां निडल ॾिठी हूंदी, पहिरियों नंढा नंढा हूंदा आहिनि, पोइ इहे पाण में मिली कोलेप्स करे, पाण में गॾिजी मिलिजी करे कोल्सिस जंहिंखे असां चऊं, पाण में इहे मिली करे पोइ हिकिड़ो ब्रिक रेड अपीयरेंस ॾींदा आहिनि। ब्रिक रेड अपीयरेंस जो मतिलबु इहो आहे जीअं ॻाढ़ी सिर हूंदी आहे, भठे खां पचंदी आहे, तव्हांखे लाल सिर नज़र ईंदी आहे। हाणे जॾहिं हीउ इन्वॉल्व थींदो हीउ फिरी पोइ हीउ हिन पैटर्न में फेस खे इन्वॉल्व कंदो, वरी हेठि लहणु शुरू कंदी, नेक खे इन्वॉल्व कंदो, पूरो ट्रंक इन्वॉल्व करे पोइ पेरीफ्री ते वेंदो, मीज़ल्स जी ॻाल्हि था निकिरणु थींदा वेंदा, वधंदा वेंदा। पर हिन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे साहिबु त इहे जेके तव्हांजे हथ जूं तिरियूं आहिनि ऐं जेके तव्हांजे पेरनि जूं तिरियूं आहिनि हिन ॿिन्ही तिरियुनि खे इन्वॉल्व कंदी आहे मीज़ल्स। उते बि दाणा निकिरणु शुरू थींदा आहिनि। इहा रुबेला जी कैरेक्टरिस्टिक फीचर न आहे। रुबेला जो जेको पैटर्न आहे उन में जीअं आउं अर्ज़ु कयो त नोज़ खे इन्वॉल्व कंदा, नोज़ यानी नक खे, गले खे इन्वॉल्व कंदा, कननि खे इन्वॉल्व कंदो, रुबेला जी ॻाल्हि था कयूं। पोइ जॾहिं थ्रोट में वञी हे स्पेशली हे जेके आहे तव्हांजी नेक जो जेको पोयों हिसो आहे इन में जेके ग्लैंड्स आहिनि जंहिंखे असां पोस्टीरियर सर्वाइकल लिम्फ नोड्स चवंदा आहियूं, उहे इनलार्ज थियणु थींदा आहिनि, उहे वधंदा आहिनि हील जेके नोड्स। ऐं ॿियो रुबेला जी सिवियरिटी मीज़ल जी सिवियरिटी खां थोरी घटि आहे। मीज़ल सिवियर हूंदी आहे,
उनजा दाणा वधीक मतिलबु या पेशेंट जो जेको आहे उहो जेको ॾाढो टॉक्सिक हूंदो आहे उन ते अचो था उन खां पोइ छा जॾहिं मीज़ल जा दाणा त अची वेंदा जिस्म ते रुबेला जा दाणा किथे निकिरंदा आहिनि उनजा जेके नंढा नंढा दाणा निकिरंदा आहिनि हाणे उहो ई अर्ज़ु करे ॿुधायां पियो त जॾहिं उहो हेठि नेखां लहंदो कुझु हिसो फेस ते बाक़ी सॼी बाटी ईंदी पाम सां हिन ते न ईंदो ऐं जेकॾहिं तव्हां रेश ॾिसंदव त उहे जीअं रेड ब्रिक टाइप जा रेश ॿुधाया उहे त क्लियर कट तव्हांजो मीज़ल्स खे शो कनि था पर हे उन खां घटि हूंदा मतिलबु हिन में दाणा दाणा हूंदा तव्हांखे उन जे विच में स्पेसिस नज़र ईंदा उहे जेके दाणा आहिनि उहे पाण में मिली करे हिकु वॾो डिघो दाणो नथा ठाहे सघनि इहो हिन जो हिकिड़ो आहे फीचर त इहो तव्हां डिफरेंशिएट करे सघो रुबेला खे ॿियो रुबेला में छा आहे त जीअं रुबेला इन्फेक्शन थी वियो बॉडी में त कोई बि सिस्टम रुबेला बि इन्वॉल्व करे सघे थी हार्ट खे इन्वॉल्व करे सघे थी लंग्स खे इन्वॉल्व यानी दिलि खे फेफड़नि खे मैदे खे इवन जिगर खे गुर्दनि खे बॉडी जे जेके मसल्स आहिनि पठा उनखे इन्वॉल्व करे सघे थी जॉइंट खे इन्वॉल्व करे सघे थो त ओवरऑल जेकॾहिं खणी चइजे त रुबेला कैन इन्वॉल्व इन एवरी पार्ट ऑफ द बॉडी छा मीज़ल जेका आहे जेकॾहिं मीज़ल उरड़ी जेका आहे उहा असांजे जिस्म जे ॿियनि हिसनि खे इन्वॉल्व न कंदी आहे उहा बि कंदी आहे वाहिद साहब पर ही बि कंदी आहे इन्ही पॉइंट ते हिन ॿिन्ही खे डिफरेंशिएट करणु ॾाढो इम्पॉसिबल आहे अच्छा पॉसिबल जे जेके शयूं आऊं तव्हांखे शुरू में ई अर्ज़ु कयूं त मीज़ल्स में बिहाइंड द ईयर मीज़ल्स में रेश शुरू थींदा थोरो हिकिड़ो सुवाल अचे जेकॾहिं हिकिड़ो डॉक्टर वेठो आहे ॻोठ में वाण बस्ती में तव्हां वेठा आहियो मां वेठो आहियां या खोड़ सारा असांजा दोस्त डॉक्टर प्राइवेट क्लिनिक ते सरकारी क्लिनिक उते जेकॾहिं ॿ मरीज़ अचनि था हिकिड़ो मीज़ल्स जो आहे ॿियो रुबेला जो आहे त हू कीअं ख़बर पए त हीअ रुबेला जो आहे हीअ मीज़ल्स जो आहे या हीअ उरड़ी जो आहे हीअ रुबेला वायरस जो आहे का ख़ासि निशानी हूंदी कीअं हू डायग्नोज़ कंदो या ॿिन्ही खे हिकिड़ी मीज़ल्स या उरड़ी डायग्नोज़ करे ट्रीट कंदो या रुबेला करे ट्रीट कंदो कीअं उनखे ख़बर पए वाहिद साहब पहिरीं ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं तव्हां जेकॾहिं मां ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्यू खां जेकॾहिं हिनखे डायग्नोज़ थींदो त इलाजु थींदो न त इन में छा आहे त जेकॾहिं ॿ पेशेंट मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि हिकिड़े खे मीज़ल आहे ॿिए खे रुबेला आहे मीज़ल वारो जेको पेशेंट हूंदो उनजो तव्हां जॾहिं ईयर जे पुठियां चेक कंदव त उते रेड ब्रिक टाइप जा रेश हूंदा दाणा हूंदा रुबेला वारे खे न हूंदा ठीकु आहे रुबेला वारे पेशेंट खे हे जेको आऊं तव्हांखे नेक ॿुधायो सर्वाइकल जेके पोस्टीरियर जा इहे लिम्फ नोड वॾा वॾा तव्हांखे हुन में बि थी सघनि था पर एतिरा कैरेक्टरिस्टिक हुन में अॻियां घणा हूंदा हे घणा हूंदा पर हू घटि हूंदा हिकु ई आहे ॿियो जॾहिं तव्हां ओरल कैविटी खोलींदव माउथ खे खोलींदव त हे जेके मथियां जेके ॾंद आहिनि असांजा हिननि जे जेके मथियूं जेके असां होवड़ चऊं उन जे साम्हूं जेको म्यूकोज़ा आहे तव्हांजो चीक जो उन म्यूकोज़ा जे अंदरि इहे ॻाढ़ा ॻाढ़ा ऐं उन जे विच में हिकिड़ो वाइट डॉट हूंदो आहे उन दाणनि में ॻाढ़नि दाणनि में हिकु विच ते जंहिंखे असां टिको चऊं उहो हूंदो आहे उन में उहो तव्हां खोले ॾिसंदव जेको जंहिंखे असां कोप्लिक स्पॉट्स चवंदा आहियूं उन कोप्लिक स्पॉट्स खे ॾिसी करे उहो यानी कोप्लिक स्पॉट जी हिकिड़ी ख़ासि तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां वाहिद साहब त इहा 100% डायग्नोस्टिक आहे इहो छा में थींदो आहे इहो मीज़ल्स में माना उरड़ी में थींदो इहो उरड़ी में थींदो आहे इहो रुबेला में न थींदा हिते दाणा न थींदा आहिनि दाणा हिन में सो हिकु इहा पॉइंट आहे ऐं ॿी पॉइंट इहा आहे त मीज़ल्स जेकी आहे उन में ऑल ओवर बॉडी में तव्हांखे रेड ब्रिक टाइप जा पूरो रेड ब्रिक नज़र ईंदा ऐं रुबेला में तव्हांखे डॉट 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 क़िस्म जा दाणा ऐं ॿिए जेके पाम्स आहिनि ऐं इहे जेके सोल्स आहिनि इहे जेके इन्वॉल्व थींदा आहिनि इहे असां उरड़ी में थींदा आहिनि रुबेला में न थींदा रुबेला अच्छा बुखार ॿिन्ही में तेज़ हूंदो बुखार ॿिन्ही में तेज़ हूंदो पर वधीक तेज़ मीज़ल्स में हूंदो अच्छा ऐं एडल्ट्स में वधीक रुबेला इन्वॉल्व कंदी आहे ॿारनि खे घणो मीज़ल्स इन्वॉल्व कंदी आहे पर ॿई विचड़ंदड़ बीमारियूं हिकिड़े मरीज़ खां ॿिए मरीज़ ताईं पहुची सघनि ॿिए खे टे खे डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं पर वक़्तु जो नंढे वक़्त जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर अमन अब्बास सां शुरू कयूं डॉक्टर साहब जॾहिं मीज़ल्स जी ॻाल्हि अचे थी जॾहिं रुबेला जी ॻाल्हि अचे थी तव्हां चओ त हिकिड़े क़िस्म जो वायरस आहे ॿिन्ही जी फैमिली साॻी आहे पर कुझु ज़ाहिर आहे ॿई बीमारियुनि जा अलॻि नाला आहिनि उन्हनि जूं अलॻि निशानियूं आहिनि अलॻि तरीक़े सां इफेक्ट कनि था थोरो मुंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो त जीअं तव्हां रुबेला जो डिटेल्स ॿुधायो त थोरो उरड़ीअ जो डिटेल्स ॿुधायो त उरड़ी आहे छा भला इहो बि थोरो ॿुधायो उरड़ी वाहिद साहब इनखे असां मीज़ल्स चवंदा आहियूं ऐं उरड़ी इन्ही मीज़ल वायरस जे करे थींदी आहे ऐं मीज़ल वायरस पैरामाइक्सो वायरस आहे उहा साॻी फैमिली आहे ऐं इहो जीअं तव्हांखे अर्ज़ु कयो त इहो वायरस
ड्रॉपलेट इन्फेक्शन्स जे थ्रू याने हवा में जेके पाणीअ जा क़तरा आहिनि या डस्टी कुझु क़तरा आहिनि जेके कुझु कैरी कनि पिया कुझु वाटर जा ड्रॉपलेट्स बि उन जे थ्रू इहा फैलबी आहे ऐं तव्हांजी बॉडी में जेको इंटर थिए थी उन जो हिकु त नोज़ आहे तव्हांजो साह तव्हां खणो था डेली ज़ाहिर आहे चंद सेकेंड में तव्हांजो साह हले थो या कॾहिं तव्हां वात खोले करे तव्हां उबासी ॾिनी या वात खां साह खयो इन जे थ्रू या अखि तव्हांजी खुलियल आहे इन कंजक्टाइवल म्यूकोज़ा खुली पई आहे इन में बि डायरेक्ट पेनिट्रेट थी सघे थी ऐं ॿिए कॾहिं तव्हांखे बॉडी में किथे को ज़ख़म आहे का स्किन ब्रेक थियल आहे इन जे थ्रू बि इहो मीज़ल्स वायरस अंदरि वञी सघे थो इहो वायरस जेको आहे सो जीअं बॉडी में एंटर थींदो त बॉडी जीअं तव्हांखे इहा ख़बर हुजे त इंसान जो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंखे इम्यून सिस्टम चवंदा आहियूं जीअं बि काई बि फॉरेन बॉडी जे अंदरि दाख़िल थिए थी त उन जे ख़िलाफ़ु असांजे जिस्म में क़ुवत मुदाफ़ियत खड़ी थी वञे थी जंहिंखे असां पुलिसमैन ऑफ अ बॉडी चवंदा आहियूं पोइ उन जे ख़िलाफ़ु जेके एंटीबॉडीज़ ठहनि थियूं उनखे असां IgM टाइप ऑफ एंटीबॉडीज़ चवंदा आहियूं जेके इनिशियल 15 डेज़ जे अंदरि ठहंदियूं आहिनि पोइ इहे एंटीबॉडीज़ कन्वर्ट थींदियूं आहिनि IgG टाइप में जेके परमानेंट तव्हांजे बॉडी में रहंदियूं आहिनि ऐं उन जी हिकु सीरीज़ अहिड़ी चइबी आहे जंहिंखे असां मेमरी सेल्स चवंदा आहियूं जेकी बॉडी में रहंदी आहे फर्दर जेकॾहिं ॿीहर को मीज़ल जो अटैक थींदो त ऑलरेडी आर्मी उन जे ख़िलाफ़ु माना पुलिस जेकी आहे असांजी उन जे ख़िलाफ़ु ऑलरेडी वेठी हूंदी ऐं मौजूदु हूंदी इनखे असां चवंदा आहियूं मेमरी इम्यूनिटी पोइ वायरस जीअं दाख़िल थिए थो त इम्यूनिटी जेकी उन जे ख़िलाफ़ु थिए थी उन जी क़ुवत ऐं वायरस जी क़ुवत में डिफरेंस थी वञे थो के माण्हू कुदरती तौर ते इम्यूनिटी उन्हनि जी एतिरी स्ट्रांग हूंदी आहे चाहे उनखे वायरस लॻे बि थो त 2 या 3 ॾींहं उन्हनि खे वायरस जा थोरा इफेक्ट रहनि था हल्को बुखार थोरो नोज़ ज़ुकाम थियो ऐं 2-3 ॾींहंनि में तबियत ठीकु थी वई इनखे चइबो आहे स्ट्रांग इम्यून पर्सन जंहिंजी इम्यूनिटी स्ट्रांग हुजे थी ऐं अहिड़ा माण्हू जंहिंजी इम्यूनिटी एतिरी स्ट्रांग नथी हुजे त इहो इन वायरस खे मौक़ो मिले थो त इहो पोइ अटैक करे थो हे जेको तव्हांजो नोज़ आहे इन में जेकी म्यूकोज़ आहे इन ते इहो अटैक कंदो त इनखे इरिटेट कंदो इन में इन्फ्लेमेशन जी अच्छा इहो इंक्यूबेशन पीरियड छा आहे इहो वेरियाई कंदो आहे डॉक्टर साहब तव्हां 10 खां 20 डेज़ चई सघो था ऐं के 7 डेज़ में बि थी सघे थो पर अमूमन 10 to 20 डेज़ इन जो इंक्यूबेशन उनजो रुबेला जब साॻियो आहे उन जो ऑलमोस्ट साॻियो ई आहे सेम टू सेम आहे कोई एॾो ख़ासि डिफरेंस ॿिन्ही में कोन्हे 2-3 ॾींहंनि जो डिफरेंस हुजे नो प्रॉब्लम पर ऑलमोस्ट इन्हनि जो हिकु जेतिरो ई मतिलबु इंक्यूबेशन पीरियड आहे ऐं जॾहिं इहो नोज़ में अची रनाइटिस असां इनखे चवंदा आहियूं रनाइटिस इन्फ्लेमेशन ऑफ द नेज़ल म्यूकोज़ा रनाइटिस कंदो पोइ हिते वञी फेरेंजाइटिस कंदो माना फेरेंजाइटिस रनाइटिस जो मतिलबु इहो आहे त सोज़िश नक जी सोज़िश गले जी सोज़िश ऐं अंदरां ईस्टाचन ट्यूब इहे मिडल ईयर कैविटी आहे अंदरां ईयर इन्फेक्शन बि करे सघे थो ऐं जेके ईस्टाचाइट तव्हां ज़िक्र कयो अॻिते हली त जेकॾहिं मीज़ल्स जी ॻाल्हि था करियूं या रुबेला वायरस जी ॻाल्हि त रुबेला वायरस बि असांजे जेके असां वाइटल ऑर्गन आहिनि उन्हनि ते बि इफेक्ट करे थो जिगर ते बि करे थो दिलि ते बि करे थो फेफड़नि ते बि करे थो गुर्दनि ते बि करे थो त छा जेकॾहिं कंहिं ॿार खे या कंहिं वॾे खे जेकॾहिं रुबेला जी बीमारी आहे उनखे बुखार बि आहे उहो हले थो पियो त छा उनखे कहिड़ी का कॉम्प्लिकेशन्स थी सघनि थियूं रुबेला जी कॉम्प्लिकेशन्स कहिड़ियूं वाहिद साहब लाइफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन असां इनखे चवंदा आहियूं इन में मीज़ल्स जे पेशेंट खे जीअं फेरेंजाइटिस ऐं लेरेंजाइटिस थियो त हेठि अची ट्रेकाइटिस थी करे पोइ ब्रोंकाइटिस थींदी वरी ब्रोंको नमूनिया थींदी ठीकु आहे त नमूनिया जेकी मीज़ल्स में आहे उहा ॾाढी सख़्तु नमूनिया सख़्तु क़िस्म जी हूंदी आहे ऐं ॿियो छा हूंदो आहे त वायरस में हिकिड़ी ख़ूबी आहे वाहिद साहब त इहो असांजे बॉडी जे इम्यून सिस्टम खे बि सप्रेस कंदो आहे पोइ छा हूंदो जेके बैक्टीरिया असांजे बॉडी में मौजूदु आहिनि जेके असां नॉर्मल कमेंसल चवंदा आहियूं उन्हनि खे मौक़ो मिली वेंदो आहे अपॉर्चुनिटी उन्हनि खे मिली वेंदी आहे उहे वरी बॉडी ते अटैक करे छॾींदा आहिनि पोइ उन जे अटैक जी सूरत में हिकिड़ो थींदो आहे ब्रोंको नमूनिया हिकिड़ो ब्रोंकाइटिस उन में बैक्टीरिया बि हाणे अची वेंदा अॻे सिर्फ़ु वायरस हुया हाणे बैक्टीरिया बि अची वेंदा डबल इन्फेक्शन जंहिं तव्हां हिकिड़ो ॿुधो हूंदो डबल नमूनिया जो क़िस्म जा वायरस अटैक कंदा त वधीक बीमारी सीवियर थी वेंदी एग्ज़ैक्टली त नमूनिया एतिरी सीवियर हूंदी जो इंसान सेप्टिसीमिया ख़ासि तौर ते ॿारड़ा जेके हा उहे वधीक इफेक्ट बिल्कुलु ऐं सेप्टिसीमिया एतिरे सीवियर क़िस्म जी थींदी जो ख़ुदा न ख़ास्ता अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम थी करे सडन डेथ बि थी सघे थी हिकु इहो आहे ॿियो आहे त मीज़ल वायरस जेको आहे इहो किडनी ते बि असरु करे थो किडनी फेल्यूअर बि थी सघे थी
ऐं ॿिया जेके तव्हांजे बॉडी जा पार्ट्स आहिनि जीअं मसल्स आहिनि यानी पठ आहिनि उन ते बि तो मीज़ल्स रुबेला जो इफेक्ट बि साॻियो आहे? हा, रुबेला जो बि इफेक्ट साॻियो आहे, पर सिवियरिटी जेकी आहे वाहे साहिबु उहा मीज़ल्स जी रुबेला जे भेट में घटि आहे। रुबेला कुझु लेस सीवियर टाइप जो इन्फेक्शन आहे, उन में नमूनिया बि थींदी आहे ऐं उन में मसल बि इन्वॉल्व थींदा आहिनि, किडनीज़ ओवल और सॼी बॉडी इन्वॉल्व थींदी आहे, पर ॿिन्ही जी सिवियरिटी में थोरो फ़र्क़ु आहे। रुबेला थोरो सो लाइट आहे एज़ कम्पेयर टू द मीज़ल्स। मीज़ल्स जेको आहे उहो वधीक एग्रेसिव आहे रुबेला जे भेट में। ऐं ॿियो पॉइंट इहो आहे त जीअं की मीज़ल्स वारा पेशेंट आहिनि, अमूमन वाहे साहिबु इन पेशेंट्स खे आइसोलेट करणु खपे, हिक ॿिए खां जुदा करणु खपे। जेकॾहिं घर में कंहिं हिकिड़े खे मीज़ल थी वियो त उनखे ॿिए खां जुदा करणु खपे। हाणे मीज़ल में बि रुबेला में बि ऑलमोस्ट फीवर बि थिए थो, बुखार बि थिए थो ऐं ज़ुकाम बि थिए थो, गलो ख़राब बि थिए थो, जिस्म में सूर बि थिए थो ऐं माण्हू वीकनेस बि महसूसु करे थो, जिस्म ते दाणा बि थियनि था, जिस्म ते दाणा बि थियनि था। ऐं ॿियो ब्लड जा जेके सेल्स आहिनि जेके असां थ्रोम्बोसाइट्स चऊं, प्लेटलेट, ऐं प्लस जेको आहे असां जेके ल्यूकोसाइट यानी WBC चऊं, उहे बि ॿई दॿिजी वेंदा आहिनि, उहे बि सप्रेस थी वेंदा आहिनि। ऐं जेकॾहिं घणा प्लेटलेट सप्रेस थी विया त पोइ ब्लीडिंग बि थी सघे थी, नक मां ब्लीडिंग थिए या जिस्म जे कंहिं बि हिसे मां ब्लीडिंग थी सघे। अच्छा डॉक्टर साहब, थोरो हिन लाइ अॻिते था हलूं त जेकॾहिं मां जीअं ज़िक्र कयो त ॿ पेशेंट तव्हां वटि वेठा आहिनि, हिकिड़ो रुबेला जो आहे, हिकिड़ो जेको सो मीज़ल्स जो वेठो आहे। ट्रीटमेंट तव्हां क्लिनिकली उनखे ॾिसी करे उनजो साइन सिम्पटम ॾिसी उनजो ट्रीटमेंट शुरू कंदो या उन लाइ का ख़ासि इन्वेस्टिगेशन बि करणु ज़रूरी आहे? वाहे साहिबु, जेकॾहिं तव्हां वटि फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि त तव्हांखे उनजो इन्वेस्टिगेशन करणु खपे। ऐं इन्वेस्टिगेशन जेके आहिनि ॿिनि टाइप जूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी एंटीबॉडीज़ चइबो आहे बाय एलाइज़ा मेथड या हेम एग्लूटिनेशन मेथड, ॿियो हूंदो आहे PCR टेस्ट। इहे ॿ टेस्ट आहिनि जेके तव्हां वटि अवेलेबल आहिनि। ऐं असां मीज़ल वायरस एंटीबॉडी IgM टाइप कंदा आहियूं, जेकी डायग्नोस्टिक आहे, उन में ख़बर पइजी वेंदी आहे। रुबेला जे वरी IgM रुबेला एंटीबॉडीज़ आहे, उन में अची वेंदो। ॿी वरी PCR आहे ॿिन्ही जी, मीज़ल जेको आहे सो PCR एंड मीज़ल वायरस PCR ऐं ॿियो रुबेला वायरस PCR। ऐं इहे पॉज़िटिव अचनि त पोइ उन जे लाइन ते उनखे ट्रीटमेंट कयो वञे। पर वाहे साहिबु, हिननि ॿिन्ही वायरस जो चवंदा आहिनि वायरस जो, छा हिननि रुबेला जेको वायरस आहे जेकॾहिं के माण्हू मरीज़ हुन में इन्वॉल्व आहे, छा हुनजी ट्रीटमेंट मौजूदु आहे? वाहे साहिबु, ट्रीटमेंट जेकॾहिं असां घणो डिस्कस कयूं त ऑलमोस्ट हर वायरस जी हिकु जहिड़ी ट्रीटमेंट हूंदी आहे, मौजूदु आहे। हिते ॻाल्हायूं था पर वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां ज़िक्र बि कयो त जेकॾहिं रुबेला वायरस आहे या मीज़ल्स आहे, उरड़ी आहे, ॿिन्ही जो इलाजु मौजूदु आहे या सिर्फ़ु उनजे जेके निशानियूं या साइन सिम्पटम उन्हनि जो इलाजु मौजूदु आहे? न, वाहे साहिबु, एक्चुअल छा आहे, परफेक्टली जेकॾहिं असां रुबेला वायरस जो इट सेल्फ ॻाल्हि कयूं, पर्टिकुलरली सिर्फ़ु रुबेला खे असां ॾिसूं, उन वायरस खे ॾिसूं, त उनजो को स्पेसिफिक ड्रग अवेलेबल न आहे, काई बि उनजी का ख़ासि ट्रीटमेंट अवेलेबल न आहे। ठीकु आहे। पर इन अहिड़े पेशेंट खे असां जेको ट्रीटमेंट ऑफर कंदा आहियूं उहो हूंदो आहे सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट, यानी सपोर्टिव थेरेपी। सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट सां मुराद ई आहे त असां उन में उनखे एंटीपायरेटिक ॾींदा आहियूं, बुखार जे लाइ ॾींदा आहियूं, यानी एंटीपायरेटिक, एनाल्जेसिक मतिलबु पेन किलर ॾींदा आहियूं। ऐं उनखां अलावा जेकॾहिं उनखे को सुपरेडेड इन्फेक्शन थियो आहे त असां उन इन्फेक्शन खे, जेको बैक्टीरियल इन्फेक्शन आहे, उनखे असां एंटीबायोटिक वग़ैरह ऑफर कंदासीं। ऐं अहिड़े मरीज़ खे जो ख़ासि जेको इलाजु आहे उहो फ्लूइड आहे, यानी जीअं आउं डेंगी ते ॻाल्हायो, पाणीअ जी घटिताई न थिए, पाणी उनखे बार बार पीआइजे ऐं फ्लूइड उनखे ठीकु ठाकु ॾिजे। पर इहो ज़रूरु ॾिसिजे त उहो हार्ट पेशेंट न हुजे, छो जेकॾहिं कार्डिक पेशेंट आहे या किडनी जो को पेशेंट आहे उन में असां छिके उनखे वाटर ॾियूं त इहो थोरो ख़्यालु करिणो आहे। बाक़ी जेको हेल्दी आहे, जंहिंखे किडनी या अहिड़ो को प्रॉब्लम न आहे, त उनखे तव्हां पाणी वाफ़र मिक़दार में पीआरियो, उनखे तव्हां फ्लूइड ॾियो जेतिरो थी सघे, दर्द खां दवा ॾियो, जेकॾहिं को इन्फेक्शन गॾु थियो त न वाहे साहिबु, मीज़ल जो ट्रीटमेंट थोरो आहे। मतिलबु मीज़ल इज़ सम वाट बेटर के उहो रुबेला खां बहितर मीज़ल्स में आहे। मीज़ल्स में भाई साहिबु असां जेको सपोर्टिव इलाजु ॾींदा आहियूं उनजी वॾी अहमियत आहे, उहो आहे विटामिन A। तक़रीबन 2 लाख अमाउंट में असां विटामिन A ॾींदा आहियूं।
विटामिन ए ॾियण सां जीअं आउं अर्ज़ु कयो त मीज़ल हिकिड़ो अहिड़ो वायरस आहे जेको म्यूकोज़ा ते अटैक कंदो आहे, जेके म्यूकोज़ा आहिनि बॉडी जूं, जीअं नोज़ आहे, GIT सॼी आहे, त इन म्यूकोज़ा खे में हिकिड़ी प्रोटेक्टिव जेकी शइ आहे तव्हांखे जेकी बचाव करे थी उहा विटामिन ए आहे। त विटामिन ए वाफर अमाउंट में असांखे मीज़ल जे पेशेंट में ॾियणी आहे त उहो रिकवर करे। ऐं ॿियो रिबाविरिन जेकी टेबलेट आहे एंटीवायरल, रिबाविरिन ग्रुप आहे जेको, उहा एंटीवायरल ग्रुप आहे, त उहो इन में एंटीवायरल ड्रग रिबाविरिन खे असां यूज़ कंदा आहियूं ऐं उन जा मीज़ल्स में बहितरीनु रिज़ल्ट मिलिया आहिनि। सो रिबाविरिन जेको आहे ऐं प्लस विटामिन ए, इहे ॿ बेस्ट ट्रीटमेंट आहिनि मीज़ल्स जा इट्स सेल्फ वायरस जी आउं ॻाल्हि पियो कयां। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं मीज़ल्स में के कॉम्प्लिकेशन थी वञनि, जेकॾहिं उनखे नमूनिया थियो आहे त नमूनिया हिकु त तव्हां रिबाविरिन ऐं विटामिन ए त कंटिन्यू रखंदव, कॾहिं टे ॾींहं बि असां उनखे जेके हाईली कंटाजियस जेको पीरियड आहे उहो 3 डेज़ हूंदो आहे। ठीकु आहे। पर 2 जेके ॿिया एड कयूंसि असां ॾींहं त टोटल 5 डेज़ कयूं त उहे बि कंटाजियस में शामिलु थींदा आहिनि। पोइ इन जे लाइ इहो बहितरु हूंदो आहे त अहिड़े पेशेंट खे कोशिशि करे आइसोलेट कजे, फ़िलहालु थोरो एडजस्टमेंट कजे, चलो हिकिड़े कमरे सां क़ुर्बानी कजे घर में, या मथे छत ते को कमरो आहे। डॉक्टर साहब मसलो इहो आहे त असांजे ॻोठनि में ॿारड़ी में घर बि गॾु हूंदा आहिनि, हिकिड़ी माउ हुनखे 4-5 ॿारड़ा बि हूंदा आहिनि, हिकिड़े ॿारड़े खे जेकॾहिं रुबेला वायरस आहे या मीज़ल्स आहे त माउ सभिनी ॿारनि खे संभाले पई, घर जो बि ख़्यालु करे थी, त उन लाइ थोरो मुश्किल आहे त हिकिड़े ॿार खे जेकॾहिं त सभिनी ॿारनि ताईं फैलिजी वेंदो, कीअं बचाव करे थोरो ॾाढो मुश्किल आहे। वैक्सीनेशन हल आहे न, वैक्सीनेशन त पंहिंजी जॻह ते आहे, पर ॿुआ कहिड़ा एहतियात करे, थोरा मुख़्तसर एहतियात। हा ॾिसो, हाणे जेकॾहिं हिक ई घर में जॉइंट फैमिली आहे, ॿियो को सेपरेट तव्हांजो रूम न आहे, उन में जेके शयूं तव्हां यूज़ करे सघो था, जेके एफर्ट वठी सघो था, हिकु त तव्हां मास्क जो यूज़ कयो, थोरो कोशिशि कयो त परे रहनि त बहितरु आहे। न त ॿियो बि ॻाल्हि करे सघिजे थी त ग्लोव्स जेके हूंदा आहिनि, हैंड ग्लोव्स, तव्हां उहे पारायो, नंढा नंढा ग्लोव्स मिलंदा आहिनि, पर हाणे ॿाहिराणे में ग्लोव्स किथां ईंदा, इहो बि हिकिड़ो प्रॉब्लम आहे। पर हिकिड़ो आम जेको आहे सो कपिड़े जो बि ग्लोव्स हथ सां पंहिंजो ठाहे सघिजे थो, कोई अहिड़ो मसइलो न आहे। पर हीउ जेको आहे ख़ासि, ॿियो वाटर जेको आहे कंटामिनेट न थिए, उनजे जेके गिलास आहिनि, उनजा जेके बर्तन आहिनि, ॿारड़े खे जंहिंसां तव्हां खाधो खारायो पिया या जेके बर्तन तव्हां यूज़ कयो पिया, उन्हनि खे खणी तव्हां उनखां सेपरेट करे छॾियो। कोशिशि जेतिरी थी सघे सेपरेशन जी तव्हां उहो करे सघो। ॿिया को ख़ासि असां वटि अवेलेबिलिटीज़ न आहिनि। मूंखे ॿुधायो त ख़ासि ॻाल्हि आहे त उरड़ी में या मीज़ल्स में अमवात छो था थियनि, डेथ छो था थियनि, किथे ग़लती थी, छा इलाजु सही प्रॉपर नथो थिए या वालदेन देर सां पहुचनि था? वाहे साहब, किथे थिए थो जे ॿारनि जो या वॾनि जो, माना इहो वायरस एतिरो ख़तरनाक सूरत छो थिए? जेकॾहिं इन शइ खे हिकिड़ो खोले बयानु कयां, दिलि खोले करे, हा बिल्कुलु, त वैक्सीनेशन, पहिरियों त वैक्सीनेशन फेल्यूअर आहे, जंहिंजे करे इहो प्रॉब्लम ॿार जे कराई वञे, इहो पब्लिक में, पंहिंजे ॻोठड़नि में, इहो पब्लिक में ओरिएंटेशन अवेयरनेस ॾिनी वञे त बाबा हीअ वैक्सीन केतिरी इंपॉर्टेंट आहे, तव्हांखे ख़बर ई न आहे। हा, त इहे टुका तव्हां ज़रूरु लॻायो, यानी एजुकेशन टू द फैमिली मेंबर्स ऑफ द विलेजर्स, इवन सिटीज़ में बि प्रॉब्लम आहे। त हिकु त एजुकेशन तव्हांखे किसी कंहिं मीडिया जे थ्रू, व्हाट्सो एवर कंहिं बि तरीक़े जे थ्रू तव्हां हिकु त इहो तव्हांखे कमु करिणो आहे। ॿिए नंबर ते जेको आहे, जेकॾहिं वैक्सीन हाणे कंहिंजी नथी आहे कुदरती, हाणे इहो त हिकिड़ो प्रॉब्लम आहे, त हाणे उनखे असां कीअं प्रिवेंट कजे, उनजे लाइ असां कहिड़ा मैयर्स यूज़ कयूं। हाणे उहो थोरो हिकिड़ो मुश्किल मरहलो आहे त हिकिड़े माण्हू खे मीज़ल्स थियो आहे, हाणे ॿिए खे ट्रांसफर न थींदी, इहो हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। पोइ इहो आहे त जे कोशिशि कजे जेकॾहिं उनखे किथे सेपरेट कजे, आइसोलेट कजे, किथे ॿाहिरि कढिजे, त उहो वधीक बहितरु आहे। किथे जेकॾहिं वैक्सीन थी पोइ त रुबेला वायरस हुजे या मीज़ल्स हुजे, मां उहो ॿारनि खे न थींदो, जेकॾहिं थींदो वॾनि खे बि थींदो या ॿारनि खे थींदो त उनजी सीवियरिटी घटि हूंदी। पर जेकॾहिं कंहिं इलाइक़े में हिकिड़ी वबाई सूरत हाल थी वई आहे, माना हिकिड़ो ॿारु थियो, ॻोठ में 5 ॿार बीमार आहिनि, ॿिए ॻोठ में 5 ॿार बीमार आहिनि, त उन सूरत में उते जेको डॉक्टर मौजूदु आहे या असांखे या वालदेन खे कहिड़ा एहतियात कजनि, कीअं इलाजु कजे जे उनजी एतिरी सीवियर न थिए जे उहो ॿारु जेको सो ख़तरनाक पोज़ीशन में वञे, उहो बहितर पोज़ीशन में कीअं आणिजे? तरीक़ो इहो आहे वाहिद साहिबु, त पहिरियों त उहो जेको पेशेंट आहे कोशिशि करे उनखे उते जेके तालका हॉस्पिटल या BHU यूनिट हॉस्पिटल आहे, उन में आइसोलेशन रूम्स बि आहिनि, उते उन्हनि खे खणी वञनि ऐं उन इमीडिएट डॉक्टर खे ॾेखारनि। जेको डॉक्टर कंसर्न आहे उहो उनखे अकॉर्डिंग टू द सिम्पटम, यानी उनखे सही मैनेज करे, छो त ॿारनि में फ्लूइड जो बैलेंस रखिणो पवंदो आहे,
ऐं जेके बुखार जी दवा या सूर जी दवा असांखे ॿारनि खे ॾींदा आहियूं उनखे बि पंहिंजी लिमिट में रखणु खपे। सो इहे शयूं जेके आहिनि उहो जल्दी डॉक्टर ॾे वञनि। बिल्कुलु जेसि ताईं न पुॼनि जेसि ताईं हिनखे पाणी पीआरींदा रहनि, पर पाणी वॾे ध्यानु एहतियात सां ऐं जेको कपिड़ो आहे उनखे थधो करे कंहिं पाणी में ॿोड़े करे उनजे जिस्म ते लॻाईंदा रहनि। ऐं इहो हिकिड़ो जेको आहे ॿियो उनजो खाधे पीतो थोरो सो बहितर करे उनखे खाराइण पीआरण में कोई इशू न आहे, छो त वायरस सां सिर्फ़ु तव्हांजी इम्यूनिटी विढ़ंदी आहे। त इन जे करे ॿार जो खाधो पीते जो कोशिशि करे उनखे मेंटेन कनि ऐं इमीडिएटली कोशिशि करे त जेको कंसर्न हॉस्पिटल आहे उस ताईं पहुचनि। ऐं कंसर्न डॉक्टर जो बि वरी फ़र्ज़ु ठहे थो त जल्दी उन पेशेंट खे अटेंड करे उनखे अटेंशन ॾे ऐं वक़्त ते उनखे फिलिट ॾे ऐं जेको आहे सो सूर जी ऐं प्लस बुखार जी दवा बि उनखे ॾे ऐं जेकॾहिं ज़रूरत एंटीबायोटिक जी आहे त उहा ॾे। जेकॾहिं मीज़ल्स जो पेशेंट आहे त उनखे विटामिन ए शुरू करे प्लस रिबाविरिन। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं ओरड़ी ॿारनि खे निकिरंदी आहे या वॾनि खे निकिरंदी आहे असर ॻोठनि में असां उनखे ॿार खे आइसोलेट करे लिका छॾींदा आहिनि, न डॉक्टर ॾे वठी ईंदा न केॾां पाण ई 7 ॾींहं में ठीकु थी वेंदो। इहो तरीक़ो बहितर आहे या डॉक्टर ॾे वञणु ज़रूरी आहे? भाई साहिबु ॾिसो, हाणे उन नंढड़े जी इम्यूनिटी केतिरी स्ट्रॉन्ग आहे इहो को कुझु नथो चई सघे। मां तव्हांखे जीअं शुरू में अर्ज़ु कयो त कुझु ॿार या कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजी इम्यूनिटी एतिरी स्ट्रॉन्ग हूंदी आहे जो 2 खां 3 ॾींहंनि में ऑटोमेटिकली माना फौरन डॉक्टर ॾे वञणु घुरिजे। बिल्कुलु हुनखे आइसोलेशन में रखणु न खपे, हुनखे जल्दी डॉक्टर खां चेकअप कराइणु खपे। कम अज़ कम उन बीमारी जी हिकिड़ी सिवियरिटी त मालूम थिए, उन में जेकी इन्वॉल्वमेंट कई आहे बीमारी उन जी उहे शयूं साम्हूं था अचनि। सो मुंहिंजो इहो मतिलबु अर्ज़ु आहे त अहिड़े पेशेंट्स खे घर में न रखणु खपे, कोशिशि करे डॉक्टर ताईं पहुचे उनखां एडवाइस वठिजे। तव्हां छा था सम्झो त जेके बि इहे वायरस आहिनि, मीज़ल्स आहे या रुबेला, इन्हनि जो इलाजु मौजूदु आहे? जेकॾहिं को मरीज़ आहे फ़ौरन डॉक्टर ॾे वञे त ठीकु थी सघे थो? बिल्कुलु वाहिद साहब, मां त चवां थो जेकॾहिं मीज़ल वायरस जो या रुबेला वायरस जो जेकॾहिं पेशेंट आहे पंहिंजे वक़्त जे अंदरि उनखे असां फिलिट ॾियूं था, सपोर्टिव थेरेपी ॾियूं था ऐं उनजी न्यूट्रिशन ॿारड़े जी सुठी कयूं था या वॾे जी न्यूट्रिशन भली कयूं था, उनखे अटेंशन ॾियूं था, त मां कोन थो सम्झां त पेशेंट तव्हां लूज़ करे सघो था। बिल्कुलु उहो परफेक्ट थी वेंदो। वाहि साहिबु, आउं पंहिंजी पब्लिक खे इहो अर्ज़ु कंदुसि त MMR जी जीअं ॻाल्हि कईसीं, पूरे पाकिस्तान जे हर कुंड कड़श में EPI प्रोग्राम में MMR जी वैक्सीन मौजूदु आहे। मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश इहा कंदुमि पंहिंजी पब्लिक खे त महिरबानी करे हर पंहिंजे ॿारनि खे इहो वैक्सीन लॻाराए। ॿाहिरि वैक्सीन जो जेको टाइम हूंदो आहे अमूमन 15 महीने हिकिड़ी लॻंदी आहे, ॿी 4 खां 6 साल में लॻंदी आहे। जेकॾहिं एग्ज़ैक्टली बिल्कुलु। वॾी महिरबानी डॉक्टर अमन अब्बासी, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सां रही। नाज़रीन, डॉक्टर अमन अब्बासी असां सां गॾु जेको असांखे ओरड़ीअ बाबति ऐं जेका आहे मीज़ल्स उन बाबति, उनखां पोइ रुबेला वायरस बाबति ॼाण ॾेई रहियो। इहे वायरस ख़तरनाक आहिनि, पर जेकॾहिं हिननि जो असां एहतियात कयूं ऐं ॿारनि खे वॾनि खे टुकड़ा लॻारायूं त इहा बीमारी कॾहिं बि न थींदी। पर जेकॾहिं किथे इहा बीमारी फैलियल आहे त फ़ौरन पंहिंजे डॉक्टर खे ॾेखारियो, उनजो प्रॉपर इलाजु करायो। हिन जो इलाजु मौजूदु आहे। जेकॾहिं असां सही तरीक़े सां इलाजु कयो त असां हिन मर्ज़ खां बची बि सघूं था ऐं हिन मर्ज़ जी जेके कॉम्प्लिकेशन उन्हनि खां बची सघूं था। जेकॾहिं डॉक्टर साहिब जी हिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बजपंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।